जे कुरान जे आयत जो तर्जुमो करे अज हिकड़ी तवा के गाल खोले बुधाइण तो चाहा दुनिया थी समझे मुझे लजपाल हुसैन के छा ऐं अचो त अल्लाह जे कुरान ऐं मुस्तफा करीम जे निगाह में दिसो त मुझो लजपाल हुसैन केड़े मकाम जो मालिक अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो छो त ज़िक्र हुसैन विलादत हुसैन जो ज़िक्र करण भी मुझे करीम आका जी सुन्नता शहादत हुसैन पाक जो ज़िक्र करण भी मुझे करीम आका जी सुन्नता हाणे आ थोड़ो पंजे स्पीड के वधाईंदुस आवा तवज्जह करे हेडे मुंडे वेहो ज़िक्र विलादत हुसैन करण भी मुझे आका जी सुन्नता शहादत हुसैन बयान करण भी मुझे आका जी सुन्नता बिन जुमलन में गाल के क्लियर कंदो वना मुझे महबूब मुस्तफा जो शहजादो अम्मा खातून जन्नत जो बचड़ो अलीउल मुर्तजा शेर खुदा जो पुत्र इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम अन्या पांजे अमर जे वजूद में होया मुझे करीम मुस्तफा जी सकी चाची उन चाची अला अवा के थोड़ो रुगी खोले बुधाया नालो अवा उम्मुल फजल बुधी छडियो अवा इहो बुधवा हजरत अब्बास जी घर वारिया लेकिन अगी गाल तवा के बुधाया ये उहा खातूना ये उहा खुश नसीब औरता जे अम्मा खुदेजतुल कुबरा का बाद में सब का पहरी ईमान आदवा अजीजाने मल अल्लाह जी उन्नायक सालिह बानड़ी मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी चाची रात जो ख्वाब में ॾिसंदिया महबूबन करीमन अलैहि सलात व सलाम जे जिस्म जो टुकुर मुबारक लग थी हंज में पवंदो आ गाल बुधला मां जल्दी कवर करे वठा सुबह जो रोंदी रोंदी हुजूर जे दरबार में आका जे दरबार में रोंदो अचे मदीने जो मीर उनके खिलाए न मोटाए इए थी नथो सघे ओ दुनिया ज्यादो रोवण वारा दुनिया के रोई पंजा हाल बुधाइण वारा ये दुनिया वारा अन्या तो खे रोईंदा अगर इन रोण के खिलण में तब्दील करण तो चाही त आदि जो जाग त लगई भाग आदि जो दुनिया आराम में हुजे चुप चुप करे वुजू करे खटड़िए ते हुजी मुसल्ले ते हुजी रुगी तहज्जुद जा बचार नफल पड़ी मोहम्मदी ने दे करे रोई दुरूद सलाम पढ़ण तुझो कमा तुझे मुकद्दर के उजारण मुझे करीम मुस्तफा जो कमा मुझे करीम आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात चाची अखन मां लुड़क उघी दरबार मुस्तफा है हां मुझा सोना लुड़क तो खणला तैयार हां मगर सजी रात मुझी डाढी परेशान हाल में गुजरिया जो त मां महबूब मुस्तफा तवा सा प्यार थी कया अवा जे जिस्म जो टुकरो अलग थींदे अखन सा ख्वाब में ॾिठम मुझे हंज में अची पयो मुझे करीम आका फरमायो या त खुशखबरी खणी आई रोण वारी के मुस्तफा खिलाए रखवा मुझा सोना खुशखबरी हा हा चाची खुशखबरी दिल पर जल्दी बुधायो कहड़ी मुझे करीम मुस्तफा फरमायो मुझी प्यारी लखते जिगर बचड़ी खातून जन्नत जे औरतुन जी सरदार शेर खुदा जी सुहणी खरवारी उन मुझे बचड़ी के हां मिला उनके अल्लाह जी ज़ात हिकड़ो सुणो बचड़ो अता फरमाइंदो वो सुणो बचड़ो तुझे हंज में खेडंदो ऐं कुॾंदो आई रोंदिया वने खिलंदी थी पई यानी मुझे करीम मुस्तफा पांजे जुबान मुबारक सा पांजे कलमात सा विलादत इमाम अली पाक बयान करे संदन जे विलादत का अग में बयान करे दुनिया के बुधायो ओ पोए अचण वारो मां मुस्तफा अगवाट बयान तो कया तवा पोए बयान कजो मां मुस्तफा जे सुन्नत जो सवाब घर वेठे खणी वठजो एड़े नमूने से मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे पाक दरबार में मुझे करीम मुस्तफा जे आलो इमाम हुसैन लजपाल मौजूदा घरड़ो अम्मा उम्मे सलमा जो अल्लाह जे हुक्म सा कहजे हुक्म सा जल्दी बुधा सुन्नी पांजो अकीदो क्लियर कर अल्लाह जे हुक्म सा अल्लाह जे हुक्म सा जिब्रील दुआ मुझे करीम आका जे दरबार में हकीकत हाल बयान कंदो
केड़ो हकीकत हाल बयान कंदो आ मुझे करीम मुस्तफा के अर्ज कंदो आ आका इन जे बचड़े से तवा हेडो प्यार था कयो इन तवा जे बचड़े के मैदान करबला में तवा जे बचड़े के तवा जा उम्मती मैदान करबला में शहीद कंदा अगर चाहो त ही जिब्रील मिट्टी खणी पहुंचाए उहा मिट्टी खणी पहुंचाई वई हाने एस तो ही अवा बुधो आ अज मुजी दिल थी चवे इन खां अगते गाल के वधाया छो त एस्ते तवा हमेशा बुधंदा आयो तवा दिल में सोचींदो इन चरे के हैदराबाद मां घुरायो थो हेडा भाड़ा किराया खर्च करे घुराया थो इहे गालियूं त रोज बुधंदा था चो अचो त इन खां अगे स्टेप ते हलऊं मुझे करीम मुस्तफा जा आशिको जेडी मल जिब्राईल इहो महबूब के पैगाम पहुंचायो मुझे महबूब जे अखरन में आब आयो या को न आयो जवाब ॻाल्हायो मुझे करीम मुस्तफा जे अखड़न में आब आयो मुझे करीम मुस्तफा करबला अचणिया सन 61 हिजरी में इमाम हुसैन लजपाल अञा उन नंढड़ी बचपन में विलादत जो जिक्र भी बफोर फरमायो आ वरी शहादत जो जिक्र भी बिफोर हुजूर फरमाए रहियो आ अम्मा उम्मे सलमा सुनिया सा मुझे करीम मुस्तफा गाल कया मुझे करीम मुस्तफा इहा गाल पंहिंजे खानदान जे हिक फर्द सा कया मौला अली के खबर आ त मुझे बचड़े सा छा थियण वारो आ अम्मा खातून जन्नत के खबर आ मुझे बचड़े सा छा थियण वारो आ हाणे मां हिकड़े मिनट जे ला मदीने के भी हे ॾहां रखा करबला के भी हे ॾहां रखा बिनी के साम्हूं रखी करे विच में सफर कंदो हला अवा आशिकन के गड गड वठंदो हला मुखे जवाब ॾींदा चो खुशी भी थींदी मज़ो भी ईंदो जेडी मल जिब्रील हुजूर जे दरबार में पैगाम आंदो आ मुझो लजपाल हुसैन केतिरो नंढड़ो आ रुगी सुभान अल्लाह भले दिल में चो मुखे जवाब दियो उन तसव्वुर के कयो उन ख्याल के ज़हन में आणियो मुजी दिल थी चवे उन मंजर के अखन जे आडो रखो नंढड़ो बचड़ो इमाम अली मकाम मुझे करीम मुस्तफा जे आडो जिब्रील जे हुजूर के हकीकत बुधाई हाने उन ॾींहं खां वठी मुझे करीम मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ाहिरी हयात तय्यबा ताईं मौला अली जे ज़ाहिरी हयाते तय्यबा ताईं अम्मा खातून जन्नत जे ज़ाहिरी हयाते मुबारक ताईं इन टिनी ज़ातन के भी आडो रखो मुझे लजपाल हुसैन के भी आडो रखो अल्लाह पैगाम शहादत हुसैन मुझे करीम मुस्तफा के दिनो मुझे करीम मुस्तफा ओ पैगाम खुदावंदी कबूल कयो कबूल करण खां बाद अॻियों जुमलो जवाब दियो हाणे इम्तिहान अल्लाह बुधाए छड़ियो महबूब मुस्तफा के तवज्जो कजा उम्मती भी तुझा हूंदा हुसैन भी जवाब दियो मुझा दोस्तो मां अञा साज़ लफ्ज़न में चवा सहाबा जे अज़मत कुर्बान अबू बकर सिद्दीक जी सदाकत कुर्बान उमर फारूक जे अदालत कुर्बान उस्मान ज़ुन्नूरैन जे हयादारी कुर्बान मौला अली मुश्किल कुशा जे शुजाअत कुर्बान लेकिन याद रखो हर सहाबी जंगियों कयूं हन हर सहाबी विढ़ियो आ हर सहाबी बचड़ा कुर्बान कया हन लेकिन जरा गौर त कयो सहाबा जी जंग कुफार सां थी आ ही जंग जरा निरालिया बचड़ो भी मुस्तफा जोआ उम्मत भी मुस्तफा जिया तवज्जो मुझा दोस्तो बचड़ो भी हुजूर जो उम्मत भी हुजूर जी बचड़े सा भी मुझे मुस्तफा के प्यारा उम्मत सा भी मुझे मुस्तफा के प्यारा जरा तवज्जो कयो केतरो प्यारा बचड़े जो प्यार हजरत किबला से मुफ्ती गुलाम मुश्तबा राहू जो दामत बरकातुल आलिया मां के हदीसुल जे हवाले सा बुधायो मारुगी हिकड़ो हवालो दे अमा के बुधाया त हिन उम्मत सा मुझे मुस्तफा जो केडो प्यारा हिकड़े दी अम्मा आयशा सिद्दीका हुजूर के अर्ज थी करे आका मुझे ला हथड़ा खणी खैर जी दुआ करो मदीने जे मीर फरमायो या अल्लाह आयशा जो खैर या अल्लाह आयशा जो खैर या अल्लाह
आयशा जो ख़ैर महबूब मस्जिद नबवी दे हलिया वया जिया महबूब मोटिया अम्मा आयशा ये खुशीअ में जिया गुलाब जो गुल टिड़ी रहियो आ आयशा एडी खुश नजर थी अची आका सरदारुल अंबिया जे ला ख़ैर जी दुआ घुरे वो खुश न थींदो त ॿियो छा थींदो मदीने जे मीर ने साहो भरियो मदीने जे मीर अजीब साह कयो जीअं कंहिंखे यादि कयो वेंदो आहे ईअं फर निहारे करे पंहिंजे मिठड़ी कुंवार खे फरमायो आयशा अॻी ॻाल्हि मां मुस्तफ़ा तोखे ॿुधायां जी या रसूल अल्लाह हुज़ूर फरमा आयशा अॼु जेका हिकिड़ी मां दुआ तुंहिंजे लाइ घुरी आहे अहिड़ी 70 दफ़ा दुआऊं रोज़ मां गुनाहगार उम्मत लाइ घुरंदो हां। अखियूं खोल कलमे पढ़ण वारा मुसलमान मुझे करीम मुस्तफ़ा के विसारण वारा मुझे करीम मुस्तफ़ा जे दुआउन के भुलजण वारा मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम रोज तुझे ला घणियूं दुआऊं घुरियूं जवाब दे रोज घणियूं दुआऊं घुरियूं ऐं तोखां तो पुछां तूं पंहिंजे औलाद लाइ बि 70 दफ़ा रोज दुआ कोन घुरंदो हूंदे यानी किरोड़े अबो ऐं अमड़ जो प्यार हिकिड़े पासे मुझे करीम मुस्तफ़ा जो प्यार निरालो आ उन मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जे आॾो हिकिड़ो सुहिणो इमाम हुसैन लजपाल जेको मुझे मुस्तफ़ा जे जिगर जो टुकड़ो आ जेको हुज़ूर जे जिस्म जो टुकड़ो आ हिकिड़े पासे उहा उम्मत आ जंहिंसां मुस्तफ़ा प्यार करे रहियो आ ऐलान ख़ुदा जो थियो आ नियापो अल्लाह जो पहुतो आ महबूब बचड़ो तुंहिंजो इहो हूंदो जंहिंसां तूं एॾो प्यार थो करी उम्मत बि तुंहिंजी हूंदी बचड़ो भी तुझो होंदो शहीद तुझा उम्मती हिन बचड़े खे कंदा हिकड़े मिनट जे लाइ हाणे इन तसव्वुर खे आॾो रखी करे सोचो मुझे करीम मुस्तफ़ा जे लाइ हिकड़ो न ॿ इम्तिहान हिकड़े वक्त में जागो घणा इम्तिहान जी अल्लाह जो महबूबा मगर खुदा जो वायदो आ अल्लाह जो वायदो आ त मां इम्तिहान वठंदो अल्लाह जो वायदो आ त मां इम्तिहान वठंदो हां उहो मुंहिंजो करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जेकॾहिं लुआबे दहन कढी कंहिं खाधड़े में विझे त हिकिड़े माण्हूअ जे खाधे मां हज़ारे खाई ड्रो कनि खुटण जो नालो कोन्हे को जे मुंहिंजो करीम मुस्तफ़ा रुगी पंहिंजे आंगर मुबारकनि खे हीअं करे ईअं रब चश्मा जारी करे हज़ारे उञारा पाणी पियनि खुटण जो नालो कोन्हे लेकिन उहो ई करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ॿ ॾिहाड़ा टे ॾिहाड़ा पेट में मानीअ जो गिरह न खाए इहो बि मुंहिंजे अल्लाह जे कुदरत जो निज़ाम जी मुझा दोस्त अखियूं खोल मुसलमान अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जा बानड़ो याद रखो ये अख्तियारी मामला हल बस हिकड़ो रुगी अर्ज़ कया सुने हुजूर जा सहाबी हिकड़ो ॾींहुं बुखारा ॿियो ॾींहुं बुखारा दिल में ख्याल कयो महबूब जे दरबार में हलो हली उता को गिरहड़ो वठो जीअं हुजूर जे दरबार में पहुता सहाबी ॿिन ॾींहंनि जा बुखारा मुझे करीम मुस्तफ़ा खे 3 पत्थर ॿधा पिया हुया ओ पलियूं अन्न जूं भरे रखण वारा मुझे करीम मुस्तफ़ा जे उन पाकीज़ा ज़िंदगीअ खे विसारण वारा मुझे करीम मुस्तफ़ा उन ॾे मुर्की फरमायो अचो त अबू अयूब अंसारी ॾे था हलो तवज्जह कर मुंहिंजा दोस्तो जॾहिं सुणे अबू अयूब अंसारी जे घर में महबूब पहुता जल्द खां जल्द उन इहतमाम कयो हुजूर जे दावत जो हुजूर जे ग़ुलामन जे दावत जो जीअं ख़बर जल्दी जल्दी थो पियो कयां ॻाल्हि के कटींदो थो पियो वञा जीअं खाधो तयार थी करे हुजूर जे आॾो आयो मुझे करीम मुस्तफ़ा सभ खां पहिरीं कुझु खाधड़ो कढी करे अलॻि करे पंहिंजे कंहिं ग़ुलाम खे फरमायो ही खणी वञ मुंहिंजी बचड़ी फातिमा 3 ॾींहंनि खां बुखारी आहे ओकल में पढ़ण वारा खातूने जन्नत इए कान बनिया सैयदतुन निसा अहलुल जन्नत इए कान बनिया उन्हनि जे कुर्बानीअ जा दास्तान उन्हनि जे कुर्बानीअ जूं हक़ीक़तूं ॿुधी ॿुधी थकिजी पवंदे मगर उन्हनि जे कुर्बानीअ जा दास्तान कोन खुटंदा मां अॻे जुमले ते अचां मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे आॾो हाणे 2 इम्तिहान अचे विया मामिलो हिकिड़ो आहे
धुरियूं ॿई हल, हिकिड़ो ज़ालिमा हिकिड़ो मज़लूमा। ज़ालिम भी मुस्तफ़ा जो कलमे पढ़ण वारो आ, मज़लूम भी जिगर जो टुकड़ो आ। अखियूं खोलियो मुसलमानो, हिकड़े मिंट जे लाइ इन हकीकत ने निहारियो, जो तो सच्चाई छुप नहीं सकती, बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बई कम शुरू कया। कहिड़ा? हिकड़े पासे पांजे उन मासूम बचड़े जे शहादत जे ऐलान थे, रज़ा ए खुदा में राज़ी थी करे उनखे शहीद थियण ला तैयार करण लगा। तवज्जो मुझा दोस्तो, मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो इमाम हुसैन लजपाल खे बार बार पंहिंजी पाक ज़ुबान चूसराइण, बार बार अल्लाह जे दरबार में दुआ घुरण, ओ मुझा करीम रब, ओ मुझा करीम रब, हिन मुझे शहज़ादे हुसैन खे सब्र भी ॾिजा, अजर भी ॾिजा। हिकड़े पासे मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लजपाल हुसैन पाक जी तरबियत शुरू कई, हिकड़े पासे मुझे लजपाल महबूब मुस्तफ़ा पंहिंजे उम्मत खे जहन्नम खां छॾाइण वारी मश्क भी शुरू कई। बई ॿुधायां या हिकड़ी, जल्दी कयो टाइम थोरो आ, बई ॿुधायां या हिकड़ी। ऐ मुसलमानो, एतिरे ताईं तव्हां ॿुधो त मुंहिंजा करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही हुक्म फरमायो, जंहिं मुंहिंजे बचड़नि सां प्यार कयो उन मां मुस्तफ़ा सां प्यार कयो, जंहिं मां मुस्तफ़ा सां प्यार कयो अल्लाह उन सां प्यार कंदो, जंहिं हिननि सां बुग़्ज़ रखियो उन्हनि मां मुस्तफ़ा सां दुश्मनी कई, जंहिं मूंसां दुश्मनी कई उन अल्लाह सां दुश्मनी कई। ये हबीब जेके हुक्म ऐलान करे ॿुधाया, छाजे ला ॿुधाया? जो मुस्तफ़ा के उम्मत सां प्यारा। हुजूर चाहे तो त मुंहिंजा उम्मती अॻुवाट मां ज़ुबाने मुस्तफ़ा मां ॿुधी वठनि। एक हठजी बद में अचण वारी आ, पंहिंजे पोइ रखे ॿुधाईंदा चल त हसन ही आ, हुसैन ही आ, हुननि जे अंदर में मुंहिंजे बचड़नि जो प्यार पैदा थिए त मां अल्लाह जे आॾो उन्हनि खे जहन्नम का छोटकारो वठी ॾेई जन्नत वारो बनाया। हिकड़े पासे उम्मत जो इहो फिक्रा, हिकड़े पासे उम्मत जो इहो फिक्रा, जो हिकड़े कुल्हड़े ते इमाम हसन, हिकड़े कुल्हड़े ते इमाम हुसैन। दुनिया जे अंदर को हिकड़ो तेड़ो नानो दस्यो जेको हज़ारे गुलामन जे हूंदे पंहिंजे ॾोहटाण के कुल्हड़न ते खणी मदीने जे गलन में घुमे। दुनिया जो हिकड़ो दस्यो को खानवान जे रहण वारो, को कंडियारे जे रहण वारो, को सिंध में रहण वारो, जे वट हज़ारे गुलाम भी हुजन, जान कुर्बान करण वारा भी हुजन, मगर कुल्हड़े ते खणी पंहिंजे ॾोहटन खे घुमाए दुनिया खे ॾेखारे राज़ कहिड़ो हुयो। हसनैन करीमैन ते कुल्हनि ते खणण जो राज़ उम्मत खे जहन्नम खां बचाइण हुयो। इमाम अली मकाम बचड़न के हसनैन करीमैन के कुल्हनि ते खणी घुमाइण इहो रुगी प्यार जो मसलो न हुयो, इहो उम्मत खे बचाइण जो मसलो हुयो। उम्मत खे ख़बर पवे त ही उहे लजपाल जन खे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा कुल्हड़नि ते खणी घुमाईंदो आ, जेके हुजूर जे कदम जे पोयां कदम ॾेई हलण वारा सहाबी। दुनिया खे ख़बर पवे त सहाबा जी इज्जत ही आ, जेके हुजूर जे पोयां कदम कदम ते हलंदा हल, जन्नत उन्हनि जे इंतज़ार में आ। उन्हनि जी इज्जत छा हूंदी जेके मुस्तफ़ा जे कुल्हड़नि ते सवारी करे रहिया हुया। एतिरे ताईं जो बन जादो नास्तो करे मुझा महबूब फरमाइन था, हा बच्चा दर्जी आणे रहियो आ,
दर्जी सिबी रहियो आ, दर्जी आणे रहियो आ, रात गुज़रंदी आ, सुबुह थींदो आ, आका असांजा कपड़ा हा बचड़ा